नाज़रीन, कराची में मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ पेटे अलिफ उस्तादनि ते पुलिस कड़की पई। प्रेस क्लब खां सीएम हाउस ॾांहुं वेंदड़ उस्तादनि जे मार्च खे पुलिस रोके वरितो। उस्तादनि सीएम हाउस ॾांहुं वञण जी कोशिश कई त पुलिस मुज़ाहिरीन ते लठबाज़ी ऐं वाटर कैनन जो इस्तेमालु कयो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। हाँ जी बिल्कुल, हींअर असां मौजूदु आहियूं सीएम हाउस जे वेझो जेकी हीअ चौरंगी आहे, जिते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेके प्राइमरी टीचर हुया उहे पंहिंजी मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज करे रहिया, जंहिं बाद पुलिस पारां जेको आहे हिननि ते लाठी चार्ज कई वई आहे। लाठी चार्ज सां गॾोगॾु वाटर कैनन जो इस्तेमालु कयो आहे। अवां हिन तरफ़ ॾिसी सघो था, कैमरामैन जावेद तव्हांखे ॾेखारे सघे थी। वाटर कैनन आहे जेके सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल प्राइमरी टीचर आहिनि उन्हनि ते इस्तेमालु कई पई वञे ऐं वॾे तादाद में जेकी टीचर्स आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे। ऐं हीअ अॼु कराची प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस तरफ़ वञी रहिया हुया त हिननि ते पुलिस पारां जेकी ही चौरंगी आहे उते लठबाज़ी कई आहे ऐं वॾे तादाद में जेकी टीचर आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे ऐं कुझु जेके रहियल टीचर आहिनि उन्हनि खे जेको आहे लठबाज़ी करे पोइ ते हटाए वियो आहे। ही कुझु ई फ़ासिले ते जेको आहे वज़ीर आला हाउस चौरंगी आहे, पर पुलिस पारां मुकमल तौर ते कंट्रोल कयो वियो आहे ऐं जेकी उस्ताद आहिनि उहे वॾे तादाद में हिते गिरफ़्तार कया विया आहिनि। ऐं ही उस्ताद ॿुधाया वञनि पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेको आहे पैदल मार्च करे प्रेस क्लब पहुता हुया। अॼु हिननि जो जेको रस्तो हुयो प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस तरफ़ हुयो, ही मुख़्तलिफ़ जेके रुकावटूं टोड़े करे हिते पहुता त हिते पुलिस पारां जेको आहे हिननि खे लठबाज़ी बि कई वई आहे ऐं वॾे तादाद में जेकी उस्ताद अॻुवान आहिनि उहे गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं हिते वाटर कैनन जो पिणु इस्तेमालु थियो आहे। पर मुकमल तौर ते जेको उस्तादनि खे शाहीन चौरंगी ही कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त हीअ शाहीन चौरंगी जो वेंदड़ रस्तो आहे जंहिं ते उस्तादनि खे पोइते कयो वियो आहे ऐं वॾे तादाद में जेके उस्ताद आहिनि हिन महिल ताईं गिरफ़्तार थी चुका आहिनि ऐं पुलिस जा वॾा अटाला हिते मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु ॿिया इदारा बि मौजूदु आहिनि, पर उस्तादनि खे मुकमल तौर ते बेक कयो वियो आहे। वॾे तादाद में गिरफ़्तार थिया आहिनि, उन्हनि ते लठबाज़ी बि थी आहे। पर ही सीएम हाउस में जेकी सीएम हाउस जो दर आहे चौरंगी आहे उते पहुचण में नाकाम ते वाटर कैनन जूं गाॾियूं आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि जेकी उस्तादनि ते पाणी जो इस्तेमालु करे रहियूं आहिनि ऐं पुलिस पारां जेको आहे लठबाज़ी करे जेके वॾे तादाद में जेकी उस्ताद आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे।